सखर के मेयर बैरिस्टर अरसलान इस्लामुद्दीन शेख की सालगिरह तकरीब लेबर कॉलोनी सखर में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सखर हाउस अगवान सैयद जाहिद शाह बुखारी के ऑफिस में मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपी कारकुननि भरपूर शिरकत कई। पीपी सखर हाउस अगवान सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी अरसलान इस्लामुद्दीन शेख जी सालगिरह जो केक कारकुननि सां गॾिजी काटियो। तकरीब के ख़िताब कंदे जाहिद शाह बुखारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी सीनियर अगवान अगुणो सेनेटर इस्लामुद्दीन शेख, पीपी जो मरकज़ी सीनियर अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह, MP नोमान इस्लाम शेख, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सिंध असेंबली के स्पीकर सैयद अवैस कादिर शाह समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी की समूरी क़यादत सखर की अवाम के बुनियादी सहूलतूं फ़राहम करण में अहम किरदार अदा कयो आहे, जंहिंजी जेतिरी वाखाण कजे घटि आहे। सखर मां पीपल्स पार्टी के चूंडियल अवामी नुमाइंदनि सखर के यूनियन अस्पतालुनि जो हब बणायो आहे, जितां ग़रीब माण्हू लखें रुपयनि जो इलाज मुफ़्त कराए थो। दिलियल न्याणियुनि लाइ अरोड़ यूनिवर्सिटी हिकु बेमिसाल इदारो आहे। आख़िर में मेयर सखर की डिघी ॼमाड़ लाइ दुआ पिणु घुरी वई ऐं जीए भुट्टो, जीए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं जीए अवाम जा पिणु नारा लॻाया पिया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।